नाज़रीन तव्हां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। नौशेरो फिरोज़ मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल में 3 रुकनी जांच कमेटी पंहिंजी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। कमेटी M6 मोटरवे जी 3 अरब रुपयनि जे करप्शन जी निशानदही करे छॾी आहे। ख़मीसे नाले शख़्स जो पैसा कढाइण में अहम किरदार ज़ाहिर कयो वियो आहे। चेक खातेदारनि खां सवाइ ख़ांगी माण्हुनि खे ॾिना विया। जांच कमेटी अहम हुकूमती हथ मुलवस हुजण जी निशानदही बि करे छॾी आहे, पर नाला ज़ाहिर न कया विया आहिनि। कमेटी अॻूणे DC ताशफीन आलम जी 19 नवंबर खां ग़ाइब हुजण जी निशानदही बि कई आहे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ते संगीन लापरवाही जा इल्ज़ाम बया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि कमिश्नर रिकॉर्ड कमेटी खे अणपूरो ऐं ख़राब हालत वारो रिकॉर्ड फरहाम कयो आहे। देह चेहो जे खातेदारनि रक़म न मिलण जो चयो आहे। NHE खां मिलियल रक़म ट्रेज़री मां पास कराई वई आहे। अहम ख़बर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल 3 रुकनी जांच कमेटी पंहिंजी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। कमेटी M6 मोटरवे जे 3 अरब रुपयनि जी करप्शन जी निशानदही करे छॾी आहे।